इलेक्शन कमीशन ज़मीनी ऐं मकानी चूंडूं मुलतवी करण बाबति दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। इस्लामाबाद खां इलेक्शन कमीशन ज़मीनी ऐं मकानी चूंड मुलतवी करण बाबति दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान रजा जी सरबराही में इलेक्शन कमीशन जो इजलास थियो आहे, जॾहिं त इजलास में सेक्रेटरी इलेक्शन कमीशन, घरू सेक्रेटरी, बचाव वारे सेक्रेटरी ऐं ॿियनि शिरकत कई आहे। इलेक्शन कमीशन के इजलास दौरान फैसले में चयो वियो आहे त ज़मीनी ऐं मकानी चूंडूं पंहिंजी वक़्त ते ई थींदियूं। कराची डिवीज़न मकानी चूंड जो ॿियो मरहलो शेड्यूल मूजिबि थींदो। ज़िले करम ऐं क़ौमी असेंबली जे सीट ते अमन अमान सूरत हाल बहितर न हुजण सबबि चूंड न थींदी, जॾहिं त ज़िले करम में इलेक्शन जो शेड्यूल बाद में जारी कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। इस्लामाबाद खां इलेक्शन कमीशन ज़मीनी ऐं मकानी चूंड मुलतवी करण बाबति दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में इलेक्शन कमीशन जो इजलास थियो आहे। इजलास में सेक्रेटरी इलेक्शन कमीशन, घरू सेक्रेटरी, बचाव वारे सेक्रेटरी ऐं ॿियनि शिरकत कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। नाज़रीन, इस्लामाबाद खां इलेक्शन कमीशन ज़मीनी ऐं मकानी चूंड मुलतवी करण बाबति दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान रजा जी सरबराही में इलेक्शन कमीशन जो इजलास थियो आहे। इजलास में सेक्रेटरी इलेक्शन कमीशन, घरू सेक्रेटरी, बचाव वारे सेक्रेटरी ऐं ॿियनि शिरकत कई आहे। जॾहिं त ज़मीनी ऐं मकानी चूंडूं पंहिंजे वक़्त ते ई थींदियूं। इलेक्शन कमीशन जे इजलास दौरान अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो आहे। कराची डिवीज़न में मकानी चूंड जो ॿियो मरहलो शेड्यूल मूजिबि थींदो।